प्रोग्राम हिकु भेरो ॿीहर भली कर। अच्छा अशोक साहब हिकिड़ी शइ त जीअं तव्हां ब्रेक खां पहिरीं ॿुधाई पिए त जेकॾहिं को तव्हांखे कंहिं माण्हू खे को फ़ोन अचे भते जे लाइ या कंहिंखे शॉर्ट टर्म किडनैप करे चयो वञे त जेकॾहिं तव्हांखे को बि माण्हू अहिड़े क़िस्म जी कॉल करे थो त तव्हां केतिरो रैपिडली उनखे रेस्क्यू करे सघो था, केतिरो जल्दी रिस्पॉन्ड करे सघो था, छाकाणि एतिरी देरि न थी वञे जेका असां वटि पुलिस रिवायती सुस्ती कंदी आहे ऐं हमरा मारिजी वञे इन चकर में त पुलिस ईंदी। त तव्हांखे जेकॾहिं को माण्हू कॉल करे थो ऐं उहो ॿुधाए थो त भई मूंखे हिकिड़ी का रैंसम कॉल आई आहे मूं वटि, त तव्हां केतिरो जल्दी रिस्पॉन्ड कंदो हुन? फर्स्टली त माण्हू रिपोर्ट कंदो पुलिस स्टेशन ते। पुलिस स्टेशन ते जीअं FIR रजिस्टर थिए थी असां वटि अचे थी, असां वटि टेक्निकल टीम राउंड दी क्लाक मौजूदु आहे। छो त असां प्रोग्रेस करियूं था टेक्निकल बेसिस ते, छो त हिकिड़े माण्हू खे कॉल अची वई कंहिं नंबर तां, व्हाट्सएप नंबर आहे या लोकल सिम यूज़ थी आहे, त उन नंबर खे ट्रेसिंग असां करियूं था त वी हैव कैपेबिलिटी कि असीं 24 आवर्स में हिकिड़ी सेफ अहिड़ी पोज़ीशन ते अची वञूं था जिते असीं क्रिमिनल खे घटि में घटि अरेस्ट नथा करे सघूं, असां कॉर्नर करे छॾियूं था। हाणे असांजो प्रॉब्लम इहो आहे त असां वटि जेका FIR अचे थी लोकल थाणे जी ॿिनि में आहे, पर कंप्लेनेंट जी तरफ़ां बि आहे। कंप्लेनेंट छा करे थो, जो काफ़ी देरि वेट करे थो, पोइ थाणे खे इंफॉर्म करे थो, त इन जे करे जेको आहे थोरो लेट रिएक्शन अचे थो। हीअं रिसेंटली हिकिड़ो मलेशिया जे नंबर तां जेको आहे कॉल्स वयूं पे, जेके रेस्टोरेंट्स आहिनि उन्हनि खे जे ओनर्स खे, रेस्टोरेंट्स जे बिरयानी आउटलेट्स, रेस्टोरेंट्स मुख़्तलिफ़ उन्हनि जे ओनर्स खे कॉल्स वयूं पे, कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में, कोरंगी में, शाह फैसल कॉलोनी में, महमूदाबाद में, लियाक़ताबाद में, गुलबर्ग में, मुख़्तलिफ़ एरियाज़ ते उन्हनि रेस्टोरेंट्स ओनर्स खे कॉल्स वयूं पे। उन मां 3-4 अहिड़ा हुआ जिन रैंसम पे बि कयो आहे, एक्सटॉर्शन जी प्राइस पे बि कई आहे। ऐं हे बि जेको असांखे माण्हू आया आहिनि, इहे बि जेको आहे इन्हनि बि तमामु लेट रिपोर्ट कयो, पर असां विदिन 48 आवर्स इन ते एक्शन करे आइडेंटिफाई माण्हू करे वरिता ऐं विदिन 72 आवर्स उन मां 2 माण्हू गिरफ़्तार बि थी विया। त असांजी कैपेबिलिटी आहे, असांखे अल्हम्दुलिल्लाह एक्सेस बि आहे, गवर्नमेंट असांखे रिसोर्सिस बि ॾिना आहिनि। असां सिर्फ़ु जेको आहे इहा शइ चाहियूं था त माण्हू केसिस रिपोर्ट कनि। थाणे वारा बि ॾिसो, एक्सटॉर्शन जो केस आहे या हीनस क्राइम आहे, थाणो न लिकाईंदो कॾहिं बि, छो त इहे केस जेको आहे लिकंदो कोन, ऐं प्लस जेको आहे थाणे ख़ुदि खे बि हिकिड़ो टेंशन हूंदो आहे त इहे केस कंहिं बि टाइम एस्केलेट थी सघनि था। एस्केलेट मां मुराद इहो आहे त हिकिड़े माण्हू खे एक्सटॉर्शन थ्रेट अची वई मर्डर जी, त ज़रूरी न आहे असां इन ई आसिरे में वेठा हुजूं त माण्हू मर्डर थिए त पोइ असीं एक्शन वठूं। मर्डर ऑन द कंट्री थी वञे थो त थाणो ख़ुदि चाहींदो आहे त जीअं केस रिपोर्ट थिए त फौरी तौरु FIR ॾेई छॾनि, छो त मोस्टली केसिस में 90-95% केसिस उहे अननोन हूंदा आहिनि। नंबर हूंदो आहे या को ॿियो एविडेंस हूंदो आहे, पर उनजी बाय नेम आइडेंटिटी न हूंदी आहे, त थाणो कॾहिं बि न चाहींदो त उहो रिपोर्ट न करे। उहो रिपोर्ट कंदा आहिनि इन्हनि केसिस खे, त रिपोर्ट जॾहिं थाणो FIR दर्ज करे थो वठे, कंप्लेंट कराए वठे थो, फौरी तौरु असां वटि FIR अची थी वञे, कंप्लेनेंट बचे थो। हींअर बि कुझु केसिस मूं वटि आहिनि, वर्किंग में हलनि पिया पाइपलाइन में। रिसेंटली 2 ॾींहं अॻु में असां हिकिड़ो ट्रांसपोर्टर एक्सटॉर्शन गैंग बस्ट कयो आहे, जेके हिते सौराब ॻोठ में लासिफ स्क्वायर ते पंजाब बस अड्डो थी वियो, ऐं हिते जेके ट्रांसपोर्टर्स आहिनि इन्हनि ट्रांसपोर्टर्स खे एक्सटॉर्शन कॉल्स कंदो। इन मां बि हेसि ताईं इहा इंफॉर्मेशन निकिती आहे त 2 ट्रांसपोर्टर एक्सटॉर्शन मनी पे कई आहे। ऐं फर्दर इहो आहे त जॾहिं असां गिरफ़्तार करियूं था त असांखे ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन ख़बर पए थी त हे लीथल एक्सटॉर्शनिस्ट न आहिनि। ठीकु आहे, लीथल एक्सटॉर्शनिस्ट न आहिनि जेके कंहिं अहिड़े जीअं माज़ी में केसिस हूंदा हुआ उन लेवल जा न आहिनि, पर माण्हू जेको आहे स्टिल पे बि कनि पिया। ज़ाहिर हिकिड़ो ख़ौफ़ त आहे न, पब्लिक पे कनि पिया। ख़बर त उहो जेको अॻियां जेको एक्सटॉर्शनिस्ट फ़ोन करे रहियो आहे उहो नओं ॾोहारी आहे, पुराणो ॾोहारी आहे, मर्डर कया अथई न कया अथई, इन में त न वेंदो। असां पब्लिक खे मैसेज बि इहो ॾिनो आहे त तव्हां जेको आहे तव्हांजो हक़ हलाल जो पैसो आहे, तव्हां पुलिस खे लाज़मी इन में इन्वॉल्व करियो। पुलिस खे जेसि ताईं तव्हां इंफॉर्मेशन, हाणे हींअर हिकिड़ो असां 2 ॼणा एक्सटॉर्शनिस्ट पकिता, 5 माण्हू आहिनि जिन FIR कराई आहे, हुन एक्सटॉर्शन वरिती आहे 15 माण्हुनि खां। असां मैक्सिमम हुनखे 5 चयो त केसिस 5 रजिस्टर्ड आहिनि, 5 केसिस में चालान कंदासीं। सही, त उहो 15 केसिस में असां चालान छो त न करे सघियासीं हुनखे, त वधीक चांसिस आहिनि, मोस्ट लाइकली आहे त उहो जल्दी ॿाहिरि अची वञे या हुनखे घटि सज़ा थिए। त इहो FIR नॉन रजिस्ट्रेशन टेक्निकली इट इज़ अ बेनिफिट टू द क्रिमिनल, टू द अक्यूज़्ड।
जेको क्राइम करे पियो FIR जी नॉन रजिस्ट्रेशन उनखे बेनिफिट आहे। असां पुलिस ते माज़ी में हिकिड़ो ॾंडो हूंदो हो त तव्हां FIR रजिस्टर न करियो त क्राइम, हींअर असांजो ॾंडो आहे तव्हां मैक्सिमम रजिस्टर करियो FIR, छो त तव्हांजी FIR जी नॉन रजिस्ट्रेशन क्रिमिनल खे बेनिफिट ॾींदी, स्ट्रीट क्राइम न घटि थींदो कराची मां, एक्सटॉर्शन न घटि थींदी, रॉबरी विथ मर्डर न घटि थींदो जेतॾहिं तव्हां FIR दर्ज न कंदव। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ जेकी जीअं छाकाणि त जेका बैंकिंग डिक्वेटी आहे उहा बि तव्हांजे डोमेन में अचे थी, त आमतौर ते इहो ॾिठो वेंदो त बैंकुनि जे अंदरि जेका फुर थिए थी उन में कंहिं न कंहिं लेवल ते ख़ुदि बैंक जो अमलो बि मुलविस हूंदो आहे, या वरी ईअं बि थिए थो त हिकिड़ो माण्हू जेको अमाउंट कढाए निकिरे थो त थोरी देरि खां पोइ उन जे पोयां माण्हू लॻी था पवनि, मतिलबु त अंदरां को माण्हू मुलविस आहे जेको ॿुधाए रहियो आहे त फलाणो माण्हू आहे इहो 10 लख या 20 लख खणी निकितो आहे, त ख़ुदि बैंक जो अमलो तव्हांजी इन्वेस्टिगेशन में आयो त उहो केतिरो मुलविस हूंदो आहे बैंक डिक्वेटी में? असां वटि बैंक जो अमलो जेको बि मुलविस आयो आहे उहो डायरेक्टली न आयो आहे, इनडायरेक्टली आयो आहे। इनडायरेक्टली कीअं आयो आहे, जो बैंक जे अंदरि कुझु अननोन पर्सन हिकिड़ो वञे थो, उहो 10 मिंट 15 मिंट वेटिंग में वेही रहियो, हुन ऑब्ज़र्व कयो त कहिड़ो माण्हू केतिरी कैश विड्रॉ करे पियो, काउंटर्स ओपन आहिनि, नज़र अचे पियो केरु केतिरी कैश वसूल करे पियो। पोइ जीअं हुन जी नज़र में आयो त हीउ 10 लख वारो आहे, 15 लख विड्रॉ कया आहिनि, 20 लख विड्रॉ कया आहिनि, त हू ॿाहिरि फ़ोन करे थो। असां बैंक्स वारनि खे, जॾहिं आउं ॿियनि असाइनमेंट्स ते हुअसि, असां बैंक्स खे पाबंद कयो त तव्हांजे प्रिमिसिस में केर बि मोबाइल फ़ोन यूज़ न कंदो। त इहा हिकिड़ो इन जी वायलेशन जेका बैंक एम्प्लॉइज़ मां या जेका पब्लिक में वेठी आहे, अच्छा, तव्हां इनखे न यूज़ करणु ॾींदव मोबाइल, यस, फ़ोन कॉल रिसीव करणु या उनखे फ़ोन कॉल करणु तव्हां न ॾींदव। यानी तव्हां वटि एतिरो मैन पावर हुजे जेको प्रोहिबिट करे सघे न, इन जी वायलेशन थिए पई। त इहा एज़ सच असां सम्झूं था त इहा बैंक वारनि जी हिकिड़ी इनडायरेक्ट इन्वॉल्वमेंट आहे, डायरेक्ट न आहे, इनडायरेक्ट, छो त उहे अगरि इन वायलेशन खे कंट्रोल नथा कनि त दे आर गिल्टी। त हिकिड़ी इहा वायलेशन। नंबर 2, हिकिड़ो माण्हू बैंक जे अंदरि दाख़िल थिए थो, का बि ट्रांज़ेक्शन नथो करे, वेटिंग में वेही थो रहे, हुनखे पुछनि त बैंक वारा घटि में घटि इहा त इंफॉर्मेशन रखनि त हिकिड़ो माण्हू एंटर छा आहे, कहिड़े पर्पज़ सां, छा को टिकट वरितो आहे, छो त अॼुकल्ह क्यू मैनेजमेंट सिस्टम जे तहत हिकिड़ो टिकटूं वठंदा आहिनि ऐं वेटिंग में वेही रहंदा आहिनि, उहो त चेक कनि त घटि में घटि टिकट वरितो आहे या हिकिड़ो अहिड़ो काउंटर डेडिकेटेड हुजे जेको चेक करे त हीउ टिकट वठे पियो त हीउ टिकट यूज़ कंदो या न कंदो, या नंबर निकिरी त वेठो आहे। त इहे शयूं जेको आहे स्टिल जेको आहे अञा वायलेशन्स थियनि पियूं। असां ख़ासि तौर ते ॾिठो आहे हींअर पाकिस्तान में बैंकिंग आहे, हिकिड़ी प्राइवेट बैंक आहे, उन जे स्टाफ में इहे छो त घणियूं वायलेशन्स आहिनि, तंहिंजे करे उन बैंक मां ई जेके ॿाहिरि निकिरनि था उन्हनि खे ई टारगेट कयो वञे थो, उन ख़ासि बैंक पर्टिकुलर खे। ऐं हिते प्राइवेसी रीज़न्स लाइ उनजो नालो नथो वठां, पर उहा बैंक जेको आहे उते वायलेशन्स वधीक थियनि थियूं ऐं उते जो ई जेको निकिरे थो उहो ई टारगेट थिए थो। त अमलो डायरेक्टली इन्वॉल्व असांखे अञा ताईं न मिलियो आहे, पर इनडायरेक्ट इहा इन्वॉल्वमेंट आहे जो वायलेशन्स खे कंट्रोल नथा कनि। न त कनि उहो जेकॾहिं कंट्रोल कनि त इहा घटिताई आणे सघे लाज़मी। बिल्कुलु। ॿियो बि शइ इहा आहे त ख़ुदि बैंकिंग वटि पंहिंजो जेको सिक्योरिटी जो निज़ाम आहे उहो बि एतिरो बहितर कोन्हे। हुन वटि को हिकिड़ो गार्ड आहे या की 2 गार्ड आहिनि, हिकिड़ो ॿाहिरि बीठो आहे, हिकिड़ो अंदरि बीठो आहे। अंदरि हिकिड़े गार्ड खे यरगमाल करणु कोई वॾो मसइलो कोन्हे, ॿाहिरि जेको गार्ड बीठो आहे उनखे ख़बर ई न आहे त अंदरि छा पियो थिए। त ख़ुदि तव्हां बैंक्स खे इहो लिखियो आहे या चयो आहे त घटि में घटि पंहिंजी इंटरनल सिक्योरिटी खे सुठो कनि ताकी इन घटि में घटि बैंक प्रेमिसिस में त फुर न थिए? इहो सिर्फ़ु चयो कोन्हे, इन लाइ बाक़ाइदा 2015 में हिकिड़ो कानून आहे, द सिंध सिक्योरिटी ऑफ वल्नरेबल इस्टेब्लिशमेंट एक्ट 2015। इन जे तहत जेके बि अहिड़ियूं इंस्टॉलेशन्स आहिनि जेके वल्नरेबल आहिनि टू क्राइम, उन क्राइम में सिर्फ़ु रॉबरी डकैती न आहे, मर्डर बि आहे, टेररिज़म बि आहे, जेके वल्नरेबल इंस्टॉलेशन्स आहिनि उन्हनि खे लोकल पुलिस नोटिफाई कंदी एडमिनिस्ट्रेशन सां मिली त बाबा तव्हांजी वल्नरेबल आहे इस्टेब्लिशमेंट, पोइ उन्हनि खे एडवाइज़री इशू कंदी त सिंस यू आर डिक्लेयर्ड एज़ अ वल्नरेबल इस्टेब्लिशमेंट त 1 2 3 इहे पैरामीटर्स आहिनि जिन खे तव्हां कंप्लीट कंदव। इंस्टॉलेशन ऑफ CCTV कैमराज़, ही प्राइवेट सिक्योरिटी गार्ड्स, लोकल पुलिस खे इंफॉर्मेशन जो मैकेनिज़म, इहे कुझु पैरामीटर्स ॾिनल आहिनि।
इहे फुलफिल कंदो। इन ते रेगुलर इंस्पेक्शन्स थींदा। जेकॾहिं बिलफर्ज़ को बि बैंक आहे या को बि वल्नरेबल इस्टेब्लिशमेंट आहे जेको वायलेट करे थो इन्हनि क्लॉज़िस खे, त पोइ उन ते FIR थींदी। अच्छा, इन ई कानून जे स्टेट तहत तरफ़ां? स्टेट जी तरफ़ां FIR थींदी त असां इन बैंक खे नोटिफाए कयो या इन इंस्टॉलेशन खे नोटिफाए कयो एज़ वल्नरेबल इस्टेब्लिशमेंट। असां इन्हनि खे एडवाइज़री ॾिनी त तव्हां फॉलोइंग पैरामीटर्स ते पंहिंजी सिक्योरिटी एनहांस करियो। उन खां पोइ असां इन्हनि खे इंस्पेक्ट कयो आहे। इंस्पेक्ट करण खां पोइ असां इन्हनि खे शोकाज़ ॾिनो आहे छो त इन्हनि कंप्लाए न कयो आहे। हाणे शोकाज़ जी डेट पूरी थी आहे, री-इंस्पेक्शन में इन्हनि न कंप्लाए कयो आहे त हाणे इन्हनि ते FIR दर्ज कयो। इंस्पेक्शन केरु कंदो? लोकल कहिड़ी लेवल जो, लोकल कहिड़ी लेवल जो ऑफिसर? इहो SHO खां वठी DSP ताईं, SHO और DSP। हेठि न, मथे को करे सघो। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त जेको तव्हांजे वरी पाण चऊं था तव्हांजे जेको इन्वेस्टिगेशन जो कमु ॾे, त तव्हां वटि पाण वटि टेक्निकल लैब आहे या तव्हां किथां सपोर्ट वठो था, आउटसोर्स किथां इहे शयूं कयो था? तव्हां वटि पाण वटि टेक्निकली या फॉरेंसिक खे ॾिसण जे लाइ तव्हां वटि छा छा मौजूदु आहे? ख़ुदि SIU वटि अहिड़ो छा आहे? फॉरेंसिक लैब त ओवरऑल सिंध जी लेवल ते आहे, लेकिन टेक्निकल लैब जेका आहे, टेक्निकल ब्रांच असांजी पंहिंजी डेडिकेटेड आहे। उन में स्टाफ आहे जेको तमामु टेक्निकली सभिनी शयुनि खे एनालाइज़ कंदो आहे, राउंड द क्लॉक कमु कंदो आहे। ऐं तव्हांखे विज़िट बि कराईंदसि उन ब्रांच खे। इट्स करंटली अंडर रेनोवेशन, त अदरवाइज़ इट्स वर्किंग राउंड द क्लॉक। लोकेटर्स केतिरा आहिनि तव्हां वटि? लोकेटर्स असां वटि 2 आहिनि। सही कमु कंदा? बिल्कुलु तव्हां अॻिते पुठिते थी था वञनि। न उहो हिकिड़ो ऑटोमेटिकली ॾिसो, मैन एंड मशीन में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। ह्यूमन रिसोर्स में ऐं मैकेनिकल रिसोर्स में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। त उन में कुझु एरर जा चांसिस हूंदा आहिनि, लेकिन अदरवाइज़ अल्हम्दुलिल्लाह असांखे वॾी हेल्प इन्हनि शयुनि जी आहे। टेक्नोलॉजी असांजे फ़ाइदे लाइ ठही आहे ऐं असांखे यूटिलाइज़ करणु खपे। अञा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे तव्हांखे? SIU खे अञा छा खपे गवर्नमेंट खां, पंहिंजे हाई अथॉरिटी खां? अञा तव्हां पंहिंजे जीअं कम खे इनहेंस करे सघो, बहितर करे सघो, त रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं आहिनि तव्हांखे? असांजी रिक्वायरमेंट पैरेलल लिसनिंग फैसिलिटी असां वटि हूंदी हुई। हींअर कुझु लीगल इम्प्लीकेशन्स जे करे पैरेलल लिसनिंग फैसिलिटी असांजी क्लोज़ कई वई आहे। उहा रिक्वायरमेंट आहे असांजी। हिकिड़ी डेडिकेटेड फॉरेंसिक लैब असांजी ओवरऑल सिंध में ठहे पई हींअर, छो त असां डेडिकेटेड लैब न हुजण जे करे असां मोस्टली जेको फॉरेंसिक एविडेंस लाइ असां रिलाए कंदा आहियूं पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी ते, PFSA ते। त इहो असांजो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे, त छो त ई असां वटि सिंध में डेडिकेटेड लैब जेकॾहिं हुजे त पोइ असांखे प्रॉब्लम न थिए। ठीकु आहे शेख साहब, वॾी महिरबानी सर, थैंक यू। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम दी इन्वेस्टिगेशन ऐं आउं आहियां ज़ुएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट, जेको CIA हूंदो कंहिं ज़माने में, हिन वक़्तु हुनजो नालो तब्दील करे स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट रखियो आहे। हुते मौजूदु आहियूं ऐं उनजो SSP मोहम्मद शुएब मेमण साहब असां सां गॾु मौजूदु आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जो कमु छा आहे, उनजो दाइरो केतिरे हद ताईं आहे ऐं हिन खे यूनिट जी ज़रूरत छो पेश आई ऐं CIA खे इन इन्वेस्टिगेशन यूनिट में छो तब्दील कयो वियो ऐं जेके घुर्बल हदफ़ आहिनि, छा हिन इदारे उहे हासिलु कया आहिनि या हिन जी हिन वक़्त ताईं जी जेका कारकर्दगी आहे उहा छा आहे, हिन ते असां ॻाल्हि कंदासीं। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। पहिरीं त असांजे नाज़रीन खे इहो सम्झायो त स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जेको आहे उनजो कमु छा आहे, उनजो दाइरो केतिरे हद ताईं आहे ऐं इहो कहिड़े पर्पज़ तहत इन CIA मां हिन खे स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट में तब्दील कयो वियो? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अॼु हिते आया आहियो। असांजो बेसिकली जेको स्पेशलाइज्ड इन्वेस्टिगेशन यूनिट आहे, इहो 1975 खां फंक्शन करे पियो CIA जे नाले सां। लेटर ऑन इन में कुझु चेंजिंग्स थियूं, जीअं 2002 जो सिस्टम आयो त ही होमिसाइड यूनिट थी वियो। हिते मर्डर जा केसिस ऐं रॉबरी विथ मर्डर जा केसिस ईंदा हुआ। पोइ एंटी डकवाइटी रॉबरी सेल थी, उनखां पोइ हिनखे चेंज करे SIU कयो वियो, स्पेशलाइज्ड इन्वेस्टिगेशन यूनिट। असांजा मैंडेट्स जेके आहिनि, जेके केस प्योरली इन्वेस्टिगेशन में असां वटि ईंदा आहिनि, उहे 3 कैटेगरीज़ ऑफ केसिस असां वटि ईंदा आहिनि। द फर्स्ट वन इज़ रॉबरी विथ मर्डर। कराची में किथे बि का रॉबरी थिए थी अकम्पनीड विथ मर्डर, उहो केस जेको आहे प्योरली असां वटि ईंदो इन्वेस्टिगेशन लाइ। द सेकेंड इज़ बैंक डकैती या बैंक रॉबरी, जेका बैंक जे प्रिमिसिस जे अंदरि हिकिड़ी रॉबरी थिए थी, उहा असांजो मैंडेट आहे। नंबर 3 एक्सटॉर्शन केसिस जी इन्वेस्टिगेशन।
इन्हनि टिनि कैटेगरीज़ जी जेके केसिस आहिनि उन्हनि जी इन्वेस्टिगेशन इट्स प्योरली द मैंडेट ऑफ स्पेशलाइज्ड इन्वेस्टिगेशन यूनिट। अपार्ट फ्रॉम इट जेको बि को स्पेशलाइज्ड केस को हुजे थो या को सेंसेशनल केस हुजे थो, सेंसेशनल क्राइम हुजे थो या को स्पेसिफिक आर्डर जे ज़रिए को बि केस असांखे इंट्रस्ट कयो वेंदो त असीं हुनखे इन्वेस्टिगेट कंदा आहियूं। त केतिरो माना कराची लेवल ताईं तव्हांजो दायरो आहे या सॼी सिंध में आहे, तव्हांजी यूनिट जो दायरा इख़्तियार केतिरो आहे? टेक्निकली असांजो जेको दायरा इख़्तियार आहे उहो सिर्फ़ु कराची जी लेवल ताईं आहे, यानी कराची जा जेके 8 डिस्ट्रिक्ट्स आहिनि, 8 पुलिस डिस्ट्रिक्ट्स आहिनि, उहे असांजे डोमेन में आहिनि। पर स्पेशल केसिस जेको आहे असांखे ओवरऑल सिंध मां बि रिसीव थियनि पिया। रिसेंटली हिकिड़ो कंबर शहदाद कोर्ट जो बि केस असांखे रिसीव थियो आहे, मीरपुर ख़ास जो बि केस रिसीव थियो आहे। त इन तरीक़े सां अदर केसिस जी री इन्वेस्टिगेशन असां वटि थी सघे थी, लेकिन डोमेन असांजो कराची आहे। कराची में तव्हांजा केतिरा पुलिस स्टेशन्स आहिनि ऐं या तव्हां वटि जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स आहिनि उहे केतिरा आहिनि तव्हां वटि? त उहे सम्झो था त उहे पूरा आहिनि या अञा तव्हांखे रिक्वायर्ड आहिनि इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स? ओवरऑल कराची में SIU पंहिंजे सेंस में हिकिड़ो पुलिस स्टेशन टेक्निकली त न आहे, लेकिन छो त जॾहिं असीं केसिस जी इन्वेस्टिगेशन कंदा आहियूं, इन्वेस्टिगेशन में असांखे कोई लीगल वेपन मिले थो त इन जे करे उन जी FIR जो इख़्तियार असां पाण वटि वरितो आहे। इन करे असां SIU खे एज़ अ सेपरेट पुलिस स्टेशन बि नोटिफाई करायो आहे। त इन केस को अहिड़ो अकम्पनिंग केस अची थो वञे, मंशियात जो अची थो वञे, वेपन जो अची थो वञे, त पोइ उहो असां वटि अची वेंदो, असां उनखे रजिस्टर कंदासीं ऐं इन्वेस्टिगेट कंदासीं। कराची जे 108 पुलिस 108 पुलिस स्टेशन आहिनि कराची में, जिन जा इहे 3 कैटेगरीज़ जा केसिस कंहिं बि थाणे में रजिस्टर थियनि था, तफ़्तीश लाइ ऑटोमेटिकली असां वटि अची वेंदा। ऐं पोइ तव्हां वटि घणा IOs आहिनि? असां वटि IOs रॉबरी विथ मर्डर जेको कराची जो डोमेन आहे उन लाइ 7 असां वटि नोटिफाइड IOs आहिनि। त इहे IOs स्पेसिफिकली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रॉबरी विथ मर्डर खे डील कंदा, ॿियो को बि केस डील न कंदा। इन जे अलावा असां वटि हिकिड़ो पूल आहे ऑफिसर जेके बैंक रॉबरी, एक्सटॉर्शन या अदर केसिस लाइ, उहो हिकिड़ो असां वटि पूल आहे। पोइ असां उन हिसाब सां कंदा आहियूं। उहो पूल आहे अराउंड 20 IOs जो, 20 IOs असां वटि आहिनि जेके प्योरली एक्सटॉर्शन, बैंक रॉबरी या अदर केसिस खे डील कनि था। त हू जेके 7 IOs आहिनि जेको मर्डर थिए थो ड्यूरिंग रॉबरी, त उहे थोरा न आहिनि? वॾी वॾी कराची आहे सिर्फ़ु 7 IOs में? न, असां वटि ईअं आहे जो स्पेसिफिकली IG साहब जो इहो इनिशिएटिव हो त इहे 7 जेके IOs आहिनि इन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रॉबरी विथ मर्डर ॾिना वेंदा, ऐं रॉबरी विथ मर्डर जा केसिस इहे सिर्फ़ु डील कंदा, ॿियो को बि केस डील न कंदा। हाणे असां वटि हिन टाइम कराची में जेको फिगर असांखे अप्रैल खां इहो मैंडेट मिलियो आहे, अप्रैल खां वठी हेसि ताईं वी हैव 40 केसिस। त 40 केसिस मां ईअं आहिनि त 40 केसिस जो बल्क असां वटि ऑल टुगेदर न ईंदो आहे। असां वटि महीने में 4 केस थी विया, 5 केस थी विया, पोइ उहे केस जेके चालान थी था वञनि उहे निकिरी था वञनि असांजे पूल मां, अंडर इन्वेस्टिगेशन मां, त उहो IO फ्री थी थो वञे, त वरी इन में रोटेशनली उहो हलनि था, त पोइ एस सच बर्डनाइज़ न आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त तव्हां वटि इहे जेको FIR दाख़िल ज़ाहिर आहे उन पुलिस स्टेशन ते थियनि थियूं जिते क्राइम थिए थो, FIR दाख़िल थियण खां पोइ उहो केस तव्हां ॾे अचे थो, त इन्वेस्टिगेशन में के ॾुखियायूं कोन थियूं थियनि? त जेकॾहिं FIR खां रही करे तव्हां हुन में ॾिसो था त कॾहिं कॾहिं के FIR में के फ्लॉज़ अची वेंदा आहिनि, FIR में का कमी कोताही रहिजी वेंदी आहे, या ईअं बि हूंदो आहे त कॾहिं कॾहिं का FIR असां वटि कूड़ियूं जाली FIR बि दर्ज थी वेंदियूं आहिनि, त उनजी छंछाण कीअं करे सघंदा आहियो, या उन में जेके फ्लॉज़ ईंदा आहिनि उहो तव्हांजो डिपार्टमेंट कीअं उहो ख़तमु कंदो आहे त जीअं प्रॉपर इन्वेस्टिगेशन थिए ऐं उहा रिपोर्ट जेका आहे कोर्ट में जमा थिए? 2-3 शयूं इन में क़ाबिले ज़िक्र आहिनि। फर्स्टली इहो त असांजो मतिलबु मुंहिंजे अचण खां पोइ असां इहा हिकिड़ी चेंज कई आहे त कराची में को बि केस 15 ते रिपोर्ट थींदो आहे। सभिनी खां पहिरीं त रॉबरी विथ मर्डर थियो आहे या दौरान डकैती वारदात मर्डर थियो आहे, उहो असां वटि रिपोर्ट थींदो आहे, 15 ते रिपोर्ट थींदो आहे। त असांजो हिकिड़ो सेटअप ठहियलु आहे त जीअं 15 ते केस रिपोर्ट थींदो त ऑटोमेटिकली कंसर्न थाणे खे ऐं SIU खे ॿिन्ही खे हिननि जी इंफॉर्मेशन वेंदी बिफोर FIR। त असांजी टीम हिकिड़ी उते थाणे ते हली वेंदी, थाणे जी टीम हूंदी, पोइ इहे 2 टीम्स जेको आहे गॾिजी प्लेस ऑफ इंसिडेंट ते वेंदियूं, उते सॼा एविडेंस उते ई कलेक्ट थींदा। अञा FIR न थी आहे, पर एविडेंस कलेक्शन में असांजी टीम हूंदी ऐं लोकल थाणे जी बि टीम हूंदी। जॾहिं FIR दर्ज थिए पोइ त प्योरली सॼी शइ अची वई, पर असां इहो हिकिड़ो सेटअप आंदो आहे त Day 1 खां यानी फर्स्ट आवर खां पहिरीं मिनट खां ई जीअं इंफॉर्मेशन पास थिए थी कंहिं बि इंसिडेंट जी, इन रॉबरी विथ मर्डर जी, त SIU टीम बि ऑन बोर्ड थी वञे थी। असां 24 आवर राउंड दी क्लॉक डेडिकेटेड ड्यूटी ऑफिसर मौजूदु आहिनि, हिते टीम मौजूदु आहे। जीअं असांखे इंफॉर्मेशन मिलंदी आहे, बेशक FIR थियल हुजे न थियल हुजे, असांजी टीम मौक़े ते वेंदी,
क्राइम सीन यूनिट बि हूंदो, लोकल थाणो बि हूंदो, 3 यूनिट्स गॾिजी जेको आहे एविडेंस कलेक्शन कंदा। FIR रजिस्ट्रेशन में को फ्लॉ न रहिजी वञे त उहो हिकिड़े कंसेंसस सां FIR रजिस्ट्रेशन थींदी। ऐं कॉन्सिक्वेंटली छो त पर्पज़ इहो हो SIU खे रॉबरी विथ मर्डर ॾियण लाइ जो कन्विक्शन रेट तमामु थोरो हो थाणे जी लेवल ते। उहो कन्विक्शन रेट वधाइण जे लाइ इहा इन्वेस्टिगेशन जेको आहे थाणे खां SIU में शिफ्ट कई वई त कन्विक्शन रेट वधे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां 41 अक्यूज़ जेके अरेस्ट कया आहिनि इन्हनि केसिस जा, उन मां 36 खे असां बाक़ाइदा शनाख़्त परेडूं करायूं आहिनि। 5 जेके आहिनि उन्हनि जा 164 जा स्टेटमेंट्स कराया आहिनि। इन जो बेनिफिट इहो आहे जो अप्रैल खां असां वटि जेके बि अरेस्ट थिया आहिनि, तक़रीबन 6-7 महीननि जो जेको पीरियड आहे, इन में को बि माण्हू बेल आउट न थियो आहे अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हूअं तव्हां वटि हिन वक़्तु केतिरा केसिस आहिनि इन्हनि टिनी कैटेगरीज़ में, या चौथी कैटेगरी जेका स्पेशल आहे, त केतिरा केस हिन वक़्तु तव्हां वटि अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि? असां वटि आया त रॉबरी विथ मर्डर जा 40 केसिस, एक्सटॉर्शन जा असां वटि 110 केसिस आहिनि, बैंक रॉबरी जो असां वटि जनवरी खां वठी 0 केस आहे। बैंक जे अंदरि कराची में रॉबरी बैंक जे अंदरि जी प्रेमिसिस असां वटि आहे, ॿाहिरि जो प्रेमिसिस अंदरि जो जेको पेरीमीटर आहे बैंक रॉबरी जो उहो असांजो डोमेन आहे, उन में 0 केसिस आहिनि असां वटि। ऐं अदर केसिस में मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ आहिनि असां वटि, रॉबरी बि आहे, को मर्डर बि आहे, को चेक वारो बि आहे, जाली डॉक्यूमेंट्स वारा मुख़्तलिफ़ केसिस असां वटि आहिनि। उहे तक़रीबन असां वटि 40 खां 50 जे दरमियान। को हाई प्रोफाइल केस आहे अंडर इन्वेस्टिगेशन तव्हां? हाई प्रोफाइल केस हींअर रिसेंटली क्लिफ्टन में तव्हां ॿुधो हूंदो जो हिकिड़े लॉ एनफोर्समेंट एजेंसी जो रिटायर्ड पर्सनल उन सां रॉबरी विथ मर्डर थियो क्लिफ्टन जे फेज़ 6 वारे एरिया में, आइडियल बेकरी 26 स्ट्रीट ते। उहो हाई प्रोफाइल केस आहे। हिकिड़ो बलोच कॉलोनी में इंसिडेंट थियो रॉबरी विथ मर्डर जो, उहो इहे 2 हाई प्रोफाइल केसिस आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां हिन में तक़रीबन तव्हां चई सघो था 70% ब्रेक थ्रू असां वटि आहे। जीअं बि फर्दर डिटेल्स ईंदियूं या कंप्लीट असां वटि गिरफ़्तारियूं थींदियूं त पोइ असीं। अच्छा, लॉकअप्स तव्हांजा पंहिंजा आहिनि या उहे जेका लोकल पुलिस आहे गिरफ़्तारी उहा कंदी, जेको अक्यूज़ड आहे उहो उन्हनि वटि हूंदो, तव्हां सिर्फ़ु इन्वेस्टिगेशन कंदो, या तव्हांजा पंहिंजा बि लॉकअप? न, असांजो पंहिंजो डेडिकेटेड लॉकअप आहे। मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त जीअं अकम्पनिंग केसिस लाइ करे असां SIU खे एज़ अ पुलिस स्टेशन नोटिफाई करायो आहे। गवर्नमेंट SIU खे हिकिड़ो पुलिस स्टेशन नोटिफाई कयो आहे त वी हैव आवर ओन लॉकअप, वी हैव आवर ओन FIR। हाणे जेको बि केस अची थो वञे, एक्सटॉर्शन जो आयो, बैंक रॉबरी जो आयो या रॉबरी विथ मर्डर जो आयो, इहे केसिस जॾहिं असां अची वञनि था त गिरफ़्तारी करणु असांजो डोमेन आहे। असां गिरफ़्तार हिननि खे कंदासीं, पंहिंजे ई लॉकअप में रखंदासीं, रिमांड असां वटि ई पूरो कंदो। रिमांड चालान ताईं सॼो असांजो कमु आहे। पोइ हुनखे कोर्ट में परस्यू करे सज़ा कराइण ताईं बि असांजो कमु आहे। अच्छा, हिन वक़्तु आहिनि तव्हां वटि केतिरा जवाबदार आहिनि जेके लॉकअप्स में या कस्टडी में आहिनि, या समूरा जेके आहिनि जेलुनि में आहिनि, सिर्फ़ु केसिस पिया हलनि, या अञा आहिनि की तव्हां वटि हिन वक़्तु? असां वटि हिन वक़्तु 8 माण्हू जेको आहे हिन वक़्तु असांजी कस्टडी में आहिनि। 3 माण्हू हिकिड़े एक्सटॉर्शन केस में अरेस्टेड आहिनि, उहे असांखे PIB थाणे जी तरफ़ां मिलियल आहिनि। 5 माण्हू जेके आहिनि असांजी हिकिड़ी इंटेलिजेंस इंफॉर्मेशन ते असां अरेस्ट कया विथ वेपन्स जेके तयारी डकैती में। ऐं फर्दर इंफॉर्मेशन इहा ई असांखे ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन मिली आहे त इहे इन्वॉल्व हुआ महमूदाबाद, डिफेंस, बलोच कॉलोनी, इन्हनि एरियाज़ में, कयूमाबाद, कोरंगी इंडस्ट्रियल एरिया जे इन सर्कल में रॉबरी ऐं रॉबरी विथ इंजरी कंदा हुआ। त हाणे असां फर्दर इन्हनि खे इन्वेस्टिगेट करियूं पिया ऐं लोकल थाणनि खे बि असां ऑन बोर्ड वरितो आहे त जीअं इन्हनि खे मैक्सिमम केसिस में असां चालान करियूं। अच्छा, हूअं तव्हां मतिलबु माना जेको इन्वेस्टिगेशन जो वे आहे असां वटि, उहो काफ़ी जॻहियुनि ते त असां वटि अॼु बि आहे त ॾंडे ते बसराइबो आहे जवाबदार खां, लठणोसि उल्टो टंगे छॾियोसि। तव्हां वटि इन तरीक़े खां अलावा जदीद तरीक़नि ते कहिड़ा कहिड़ा तरीक़ा जेके तव्हां इस्तेमालु पिया कयो इन्वेस्टिगेशन दौरान? उन में फॉरेंसिक आहे या उन में मोबाइल ट्रेसिंग बि खोड़ सारियूं शयूं आहिनि, उनजो केतिरो इस्तेमालु पिया कयो? असां वटि जेका बि अरेस्ट थिए थी या जेका बि इन्वेस्टिगेशन थिए थी उहा अल्हम्दुलिल्लाह सॼी टेक्निकल बेसिस ते थिए पई। असां वटि जेका जो इस्तेमालु घटि आहे न, इन करे जो असां जॾहिं कंहिं माण्हू खे अरेस्ट कंदा आहियूं त लोकल थाणे जी बनिस्बत असां उन छा कंदा आहियूं त पूरो एविडेंस इकठो करे पोइ उन खे अरेस्ट कंदा आहियूं। पोइ हिकिड़े पासे IO हूंदो आहे, ॿिए पासे मुलज़िम हूंदो आहे, विच में सॼो जेको आहे टेक्निकल एविडेंस हूंदो आहे। उन टेक्निकल एविडेंस सां उनखे कन्फ्रंट कयो वेंदो आहे। टेक्निकल एविडेंस CCTV कैमरा में हिकिड़े माण्हू जो फेस अची वियो, उहो डिनायल थी नथो सघे। हिकिड़े माण्हू जी लोकेशन अची वई, उहा हिकिड़े माण्हू जो
जियो फेंसिंग में नालो अची वियो, यानी असां जे तव्हां इहा शइ नोट करियो त असांजा माण्हू बेल आउट ॿिनि करे न पिया थियनि जो असां उन खे डायरेक्ट एविडेंस ऐं सरकमस्टांशियल एविडेंस ॿिन्ही सां जेको आहे न कोरोबरेट करे पोइ चालान करियूं था त डिनायल जेको आहे थी नथो सघे। प्लस तव्हां जेका ॻाल्हि कई त बासराईंदा आहिनि कंहिं तरीक़नि सां टॉर्चर करे या कुझु, इन जी असां पंहिंजी सेटिस्फेक्शन लाइ कराए सघूं था, टेक्निकली उन जी एविडेंशरी वैल्यू ज़ीरो आहे। पुलिस वटि को बि बयानु वञे त 161 जो पुलिस जी कस्टडी में वरितल बयान जी का एविडेंशरी वैल्यू न आहे, त उहो मुंहिंजे सेटिस्फेक्शन लाइ थी सघे त आउं सेटिस्फाई थी वेंदसि त हीउ माण्हू खे मूं बाज़राए छॾियो त यार मूं मर्डर कयो आहे या मूं रॉबरी कई आहे, लेकिन उहो माण्हू जेको आहे उन असांजे प्रेज़ेंस में मञे वठंदो, पर कोर्ट में जॾहिं उहो वेंदो या न मञे उन खे त पोइ बाइंडिंग न आहे कोर्ट ते उन खे मञण जी। अच्छा, हूअं हिन वक़्तु छा हू सूरत हाल आहे एक्सटॉर्शन जी, छाकाणि त कराची में भताखोरी तमामु घणी हुई, कंहिं ज़माने में त तमामु घणी हुई, ऐं ईअं कोन्हे त हाणे बि ज़ीरो त कोन्ह थिया, पर हिन वक़्तु तव्हां वटि जेके केसिस आहिनि उहे भताखोरी जा केतिरा आहिनि ऐं भताखोरी रिड्यूस केतिरी थी आहे हिन 2-4 सालनि जे अंदरि? ॾिसो, भताखोरी ईअं हूंदी हुई कराची में, जेको असां प्रीवियस ट्रेंड्स ॾिसूं था त कंहिं माण्हूअ खां एक्सटॉर्शन तलब कई हुई, उन एक्सटॉर्शन ॾियण में डिले कई या न ॾिनी त पोइ उहो कॉन्सिक्वेंसिस उन जा फेस कंदो, यानी उहो टेररिस्ट हूंदा हुआ या जेके एक्सटॉर्शनिस्ट हूंदा हुआ उहे उन ते अटैक कंदा हुआ। हींअर जेके असां वटि रीसेंट केसिस आहिनि उहे स्टार्ट कनि था 50 लख खां, ऐं 50 लख ॾियो वरी टोड़ींदे 5-10 लखनि ताईं अचनि था। नंबर 1 पठाण वारो सौदो आहे साहिबु, बिल्कुलु ईअं। नंबर 1 इहो। नंबर 2 इहो त असां जॾहिं उन्हनि खे गिरफ़्तार कया कीअं त उन्हनि जे माइंड में इहो हूंदो आहे त असां त भतो वरितो ते जे न ॾिए असां कुझु न करियूं आहे, मतिलबु दे आर नॉट लीथल एक्सटॉर्शनिस्ट, लीथल तरीक़नि सां उहो नथा कनि। उहे छा आहे, असांजा इनोसेंट शहरी कराची जा शहरी आहिनि, उहे चाहिनि था असां कमु करियूं, बिज़नेस करियूं, कारोबार करियूं, हिकु पीसफुल लाइफ रहूं। हिकिड़े पीसफुल सिटीज़न खे को माण्हू कॉल करे थो, उन जी मासूमियत जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो वञे थो। मासूमियत जो नाजाइज़ फ़ाइदो वठनि था, असांखे 5 लख ॾियो, 10 लख ॾियो, 15 लख ॾियो, 20 लख ॾियो, ऐं माण्हू ॾेई छॾनि था। मूं हमेशह अर्ज़ु कयो आहे त तव्हांखे का बि अहिड़ी कॉल अचे थी, तव्हां बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे, असां तव्हांखे प्रोटेक्शन ॾियण लाइ बाउंड आहियूं, पुलिस इज़ बाउंड टू गिव यू प्रोटेक्शन, पर तव्हां रिपोर्ट करियो लाज़मी। रिपोर्ट न कंदव, तव्हां अॼु हुनखे 5 लख ॾियो था, सुभाणे 50 लख लाइ वधीक लीथल थींदो वेंदो। स्टार्ट करे थो नॉन लीथल एफर्ट शयुनि सां, तव्हां जेकॾहिं हुनखे एनकरेज कंदव त हू वधंदो वेंदो। न, हिन सां हिकिड़ो इंपॉर्टेंट सवाल बि अचे थो, पर ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठो था नाज़रीन। ब्रेक खां पोइ बि असांजी SSP साहिब सां गुफ़्तगू जारी रहंदी। ब्रेक